मोरो मां जानी जुमानी जी रिपोर्ट मुताबिक 12 रबीउल अव्वल जी रात मिलाद मुस्तफ़ा ऑर्गेनाइजिंग कमेटी मोरो जे CEO मोहम्मद याकूब तर्क तरफ़ा मोहम्मदी मेडिकल कॉम्प्लेक्स बांदी रोड मोरो वटां एक वॾी अज़ीमुशान जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली कढी वई। ही जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली मोरो शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि मेन रोड दादू चौक शहीद अब्दुल रज़ाक सुमरो चौक कोरी मोहल्ला सैयद मोहल्ला शेख मोहल्ला सुरैया मोहल्ला मार्केट चौक गचेरो रोड ऐं मेन रोड खां थींदे वापस मोहम्मदी चौक मेडिकल कॉम्प्लेक्स बांदी रोड मोरो पहुती। जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निकितल इन रैलीअ जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में भरपूर आजियां कई वई ऐं रैलीअ में शामिल माण्हुनि मथां गुलनि जी वर्खा कई वई। म्यूनसिपल कमेटी मोरो जे चेयरमैन नज़ीर अहमद मेमण तरफ़ा आतिशबाज़ी कई वई। बाद में मिलाद मुस्तफ़ा ऑर्गेनाइजिंग कमेटी मोरो जे CEO मोहम्मद याकूब तर्क तरफ़ां हुज़ूर साईं जी विलादत जो केक काटियो वियो ऐं आयलनि खे नंगर पिणु करायो वियो।